नाज़रीन खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। दादू में डीओ प्राइमरी बोर्ड मुतासरन जा टेंट पंहिंजे ऑफिस में लिकाए छॾिया। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो मूजिब बेघर थी रोडनि ते वेठल बरसात मुतासिर टेंट लाइ परेशान आहिनि ऐं डीओ प्राइमरी सर्वर बबर 50 खां वधीक बोर्ड मुतासरन जा टेंट पंहिंजे ऑफिस में लिकाए छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त 2 हफ़्ता अॻु सिंध हुकूमत तरफ़ां खेसि प्राइमरी स्कूल में वेठल बोर्ड मुतासरन जे लाइ टेंट ॾिना विया जेकी हुन पंहिंजे ऑफिस में रखाए छॾिया। नाज़रीन बुलेटिन में हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दादूअ में डीओ प्राइमरी बोर्ड मुतासरन जा टेंट पंहिंजे ऑफिस में लिकाए छॾिया। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। बेघर थी रोडनि ते वेठल बरसात मुतासिर टेंट लाइ परेशान आहिनि ऐं डीओ प्राइमरी सर्वर बबर 50 खां वधीक बोर्ड मुतासरन जा टेंट पंहिंजे ऑफिस में लिकाए छॾिया। ज़रियनि जो चवणु आहे त 2 हफ़्ता अॻु सिंध हुकूमत तरफ़ां खेसि प्राइमरी स्कूल में वेठल बोर्ड मुतासरन जे लाइ टेंट ॾिना विया जेकी हुन पंहिंजे ऑफिस में रखाए छॾिया। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।